अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया ताजो पाइजो असलम भुट्टो मता के पाजे इन खूबसूरत प्रोग्राम शतरंज में भली कार चवां थो, वेलकम चवां थो। दोस्तों तव्हांखे त ख़बर आहे त शतरंज बादशाहनि जी रांदि आहे। बादशाह शतरंज जे थ्रू वेड़ कंदा आहिनि ऐं पोइ हुन में कामयाबी के हिकिड़े बादशाह खे मिलंदी आहे। सो अॼो की असांजे हिन प्रोग्राम में बि ॿ बादशाह शरीक आहिनि। हिकिड़ो बादशाह त मां जेको होस्ट आहियां यानी असलम भुट्टो, ॿियो बादशाह मुंहिंजो जेको गेस्ट हूंदो आहे उहो बादशाह हूंदो आहे। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधी तमामु घणी हैरत थींदी त अॼोको जेको असांजो गेस्ट आहे, जेको बादशाह आहे शतरंज जो, उहो सिर्फ़ु शतरंज जो बादशाह न आहे, उहो रियल बादशाह आहे। छो त अॼु ताईं शतरंज प्रोग्राम में जेके बि एक्टर्स ईंदा रहिया उहे शतरंज जा बादशाह हुया, पंहिंजे फ़नी ज़िंदगी जा बादशाह। पर हीउ जेको दोस्त आहे हीउ बुनियादी तौर ते बि बादशाह आहे। हिन दोस्त जा जेके फोर फादर्स हुया उहो 200 साल अॻु में तालपुरनि जो दौरु हुयो ऐं हिननि जा जेके फोर फादर्स हुया उन में नवाब वली अहमद ख़ान लगारी साहब उहो वज़ीर आज़म हुयो ऐं उन खां पोइ इहो उन्हनि जो ख़ानदान हलंदो रहियो ऐं दौर मटबा रहिया। ऐं पोइ साईं जो जेको वालिद साहबु हुयो उहो तमामु घणो वॾो एजुकेशनिस्ट हुयो ऐं जेके असांजा सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा इम्तिहान थींदा या जेके कॉम्पिटिटिव एग्ज़ाम थींदा CSS जा, उन जो बि मेंबर रहियो ऐं उन में बि हुकूमत उन्हनि खां मशावरत ज़रूरु कंदी हुई। चवण जो मक़सदु इहो आहे दोस्तो त असां प्राउडली फील कंदा आहियूं कि अहिड़े माण्हूअ जी लाइफ जे बारे में ॿुधाइणु जेको वाकई उन जो हिकिड़ो पंहिंजो आला मक़ाम हूंदो आहे। त हीउ दोस्त बि तक़रीबन नवाबी ख़ानदान सां तालुक़ ऐं डेल डोल में बि बाक़ाइदा उहो नवाब लॻंदो आहे, उहो बादशाह लॻंदो आहे। ऐं पाण शुरूआती दौर में हैदराबाद में कुझु स्टेज ड्रामनि में कमु की उन में पाण खे मञराए सोचे त मां हाणे नंढी स्क्रीन ते वञी पंहिंजी क़िस्मत खे आज़मायां। हालांकि उनखे कमु करण जी का ज़रूरत कोन हुई। बेशुमार दौलत, बेशुमार ज़राए ज़मींदारी जा। सो दोस्तो पाण कराची आयो ऐं 1979 में हुन पाकिस्तान टेलीविज़न खे जॉइन कयो ऐं जॉइन करण खां पोइ हुन पंहिंजी अहमियत उते बि ॿुधाई त मां सिर्फ़ु नवाब न आहियां, मां हिकिड़ो सुठो एक्टर बि आहियां। ऐं उन बेशुमार ड्रामा कया, यानी 79 में आयो, मां 84 में आयुसि, मूंखां इलाही सीनियर आहे ऐं बेशुमार ड्रामा कयईं। पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हीउ एॾो वॾो एक्टर आहे जो उन जे लाइ, उन जी तारीफ़ जे लाइ लफ़्ज़ मुंहिंजो साथ नथा ॾियनि या मुंहिंजी ज़बान उन जी तारीफ़ में हबके पई, विचड़े पई। इन जी वजह इहा आहे त बेशुमार सलाहियतुनि जो मालिक आहे ऐं तव्हां ॾिसंदव त तव्हांखे महसूसु थींदो त वाकई एक्टर वरी जॾहिं ज़मींदार हुजे ऐं पोइ वरी एक्टर बि थिए त पोइ उहो वरी मज़ो ई पंहिंजो आहे। सो हीउ दोस्त बि उन ई सलाहियतुनि जो मालिक आहे ऐं मां वधीक सस्पेंस खे क़ाइमु नथो रखणु चाहियां ऐं मां हुन पंहिंजे दोस्त खे, जेको मुंहिंजो दोस्त बि आहे, मां हुनजो फ़ैन बि आहियां, मां हुनखे दावत ॾींदुसि। पर सभ खां पहिरीं तव्हांखे मां इहो ॿुधाईंदुसि त हू वाकई नवाब आहे, अॼु बि नवाब आहे, कल्ह बि नवाब हुयो। त मां घुरायां थो पंहिंजे हुन नवाब दोस्त खे, जेको अॼोके असांजे शतरंज जो बादशाह आहे, उहो आहे इसरार ख़ान लगारी साहब। सो दोस्तो इसरार ख़ान लगारी साहब खे घुराइण खां अॻु में तव्हांखे ख़बर आहे त असां ब्रेक वठंदा आहियूं, छो त ब्रेक लाज़मी हूंदो आहे। वेलकम बैक दोस्तो, तव्हांखे मां हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवां थो, वेलकम चवां थो पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में। जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त असांजो अॼोको जेको बादशाह आहे ऐं उहो शतरंज जो बादशाह न आहे, उहो रियल बादशाह आहे, इसरार ख़ान लगारी साहब। इसरार ख़ान लगारी साहब तव्हांखे असां पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में भली कार चऊं था। महिरबानी असलम भुट्टो भाउ, तव्हांजा लख थोरा, वॾा कुर्ब तव्हांजा। सिंध TV जी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजे तमामु बहितरीनु ख़ूबसूरत प्रोग्राम तव्हांजो शतरंज, पहिरीं तव्हांजो सेट जेको आहे तमामु ब्यूटीफुल ख़ूबसूरत ऐं तव्हांजो तमामु घणो थोराईंदो आहियां। ऐं फ़क़ीर माण्हू आहियां ऐं तव्हां जेको इंट्रो ॾिनो मुंहिंजो, सच पुछो त मुंहिंजे अखियुनि में जेके आहिनि से ईअं सम्झो त ॻोढ़ा अचण वारा आहिनि।
छा आहे जो असांजी ख़ानदान में नवाबीत आहे पर उन सां गॾु गॾु फ़क़ीरी बि आहे। त असां फ़क़ीर आहियूं। नवाब वली मोहम्मद जेको असांजो पहिरियों वॾो असांजो ख़ानदान जो वज़ीर अज़म हो सिंध जो तालपुर दौर में, पर उनजो जेको पोटो वरी फ़क़ीर थी वियो, उन वरी नवाबी तर्क करे फ़क़ीर वली मोहम्मद पाण खे सॾायो ऐं तमामु बुज़ुर्ग असांजो वॾी हस्ती आहे असांजी। ऐं हर चौथी रमज़ान 5, 6, 7 ते वॾो मेलो लॻंदो आहे। दरगाह आहे असांजे ॻोठ में उन्हनि जी ऐं वॾा शाइर आहिनि। त या नवाबी ऐं फ़क़ीरी या गॾु हले थी। सो आऊं दफ़ो वरी ॿीहर तव्हांजो वरी महिरबानी, तव्हांजी वरी महिरबानी। तव्हां एॾी हिंकसारी सां कमु पिया वठो, मूंखे शर्म पियो अचे, छो त मां अॼु ताईं जिन दोस्तनि जो इंटरव्यू कयो आहे जेके मुंहिंजे शतरंज जा बादशाह हूंदा आहिनि, ऐं उहे शतरंज जा ई बादशाह हूंदा आहिनि ऐं किताबी बादशाह हूंदा आहिनि, किताबी नवाब हूंदा आहिनि। अॼु मां हिकिड़े रियल नवाब सां वेठो आहियां। क़िस्मती आहे। यकीन कयो, मूंखे अजीब हिकिड़ी क़िस्म जी फीलिंग पई थिए न तव्हां त हालांकि मां तव्हां सां इलाही कमु बि कयो आहे ड्रामो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं पर मूंखे कॾहिं मतिलबु मूंखे इहो अहसासु कोन्ह थियो त मां हिकिड़े तमामु वॾे नवाब सां मुखातिब आहियां। पर जॾहिं तव्हांजी बायोग्राफी मूं ॾिठी त उन बायोग्राफी ते थोरो घणो मूं कमु कयो त मूंखे तव्हांखे उन बायोग्राफी खे डिस्क्राइब करिणो आहे त मां हैरान थी वियुसि ऐं लफ़्ज़ मुंहिंजो साथ ॾियणु छॾे विया जुड़ो। महिरबानी तव्हांजी। ऐं आउं ख़ुशकिस्मत आहियां, पाण खे ख़ुशकिस्मत सम्झंदो आहियां ऐं फ़ख़ुरु महसूसु कंदो आहियां त मुंहिंजो जेको तालुक़ु आहे एॾे वॾे ख़ानदान सां तालुक़ु आहे, पर वरी बि असीं फ़क़ीर आहियूं। माशाअल्लाह। या तव्हांजो वॾो माणपो आहे जो तव्हां पाण खे उन जेको सतह खां हा नवाब हुआ, उहे वॾा हुआ, उहे थी गुज़रिया ऐं हाणे दौरु चेंज आहे, उहे शयूं न रहियूं आहिनि हाणे। सो हाणे तव्हांजो किरदारु तव्हांखे नवाब ठाहे थो। पंहिंजो जेको ज़ाती किरदारु आहे पंहिंजो इंसान जो, जेकॾहिं उन में तव्हां में का बहितरी आणियो था, का चङाई आणियो था, को सोचो था सुठी ॻाल्हि, को सुठो कमु कयो था, त तव्हां वॾा नवाब आहियो। छो जो उस्ताद बुखारी चई वियो आहे न त न गुनाह आहियूं न सवाब आहियूं, असीं ॾींहुं ॾिठे जा ख्वाब आहियूं। अखियूं बंदि कनि त कंडा ई कंडा, जे खोलीनि त कई गुलाब आहियूं। जे न पढ़नि त आहियूं कोरा काग़ज़, जे पढ़नि त कई किताब आहियूं। बसि यार कयूं था तव्हांजे दर जी ग़ुलामी, न त हे उस्ताद असीं पाण वॾा नवाब आहियूं। माशाअल्लाह, ख़ूबसूरत, तमामु ज़बरदस्त भेटा ॾिनी तव्हां। ऐं मूंखे इहो ॿुधायो त पाकिस्तान टेलीविज़न ते जॾहिं तव्हां स्टेज खां पोइ रुख़ कयो त उन जी तव्हांखे ज़रूरत छो पेश आई? छो त बेसिकली तव्हां वटि कंहिं शइ जी कमी कान हुई ऐं तव्हां स्टेज ते शौक़िया परफॉर्म कयो, का ज़रूरत तव्हांखे कान आई। पर त हिकिड़ो अंदरि हिकिड़ो इंसानु हूंदो आहे न जेको हुनखे उकसाईंदो रहंदो आहे त हीअ बि कर, हीअ बि कर, हीअ बि कर, इहे शयूं तव्हां कयूं। त इहो स्टेज खां टेलीविज़न ते अचण जो जेको दौरु हुयो, इहो छो तव्हांखे मतिलबु ज़रूरत पई इन जी? असलम भाउ, जीअं तव्हां ॻाल्हि कई, अंदरि में हिकिड़ो इंसानु थिए थो। जेकॾहिं आर्टिस्ट जे अंदरि में त ज़ाहिर आहे उहो वरी अंदरि वारो आर्टिस्ट ई हूंदो आहे, त कंहिं शइ जी ज़रूरत कान हुई। ऐं बसि उन दौर में फिल्मूं ॾिसंदा हुआसीं, जाम फिल्मूं ॾिसंदा हुआसीं। फिल्मी दौर हो, सिनेमाज़ जो दौर हो, उन इहो 70s 80s वारो दौर जेको आहे। ऐं फिल्मूं तमामु घणियूं ॾिसंदो हुउसि, ॿ टे शो तक़रीबन रोज़ु ॾिसंदा हुआसीं। ऐं उन खां पोइ वरी टेलीविज़न आयो, वरी टीवी जो दौरु हलियो, त हिकिड़ी अंदरि जो हिकिड़ो जेको आर्टिस्ट हो उहो बेचैन हो ऐं मूंखे बि थोरो उहो हिमताईंदो हो त, ऐं मूंखे शौक़ु बि हो। त ज़ाहिर आहे हिकिड़ो माण्हू फील्ड ई जहिड़ी मुंहिंजी इहा हुई आर्ट, त पोइ शौक़ु थियो त छो न भला एक्टिंग कजे ऐं इन में बि माण्हू पाण खे आज़माए। त पोइ मूं स्टेज ते कुझु दोस्तनि सां उते मशवरो कयो। उते असांजो सीनियर आर्टिस्ट हूंदो उन दौर में, स्टेज ते उते मंज़ूर मुराद साहब, M.A. राजा, असांजो अल्ताफ़ सुमरो मरहूम। अल्ताफ़ सुमरो साहब मुंहिंजे, असां हीराबाद में असां रहंदा हुआसीं, त मुंहिंजी बिल्कुलु पाड़े में ई रहंदो हो। पोइ हिकु ॾींहुं उन वियसि त सर मूंखे शौक़ु आहे ड्रामनि में कमु करण जो।
त अल्ताफ़ साहब जो वरी वास्तव मुंहिंजे वालिद साहब सां उहो एलिमेंट्री कॉलेज में प्रोफेसर हूंदा हुआ मुंहिंजा वालिद साहब, त उते उन्हनि पढ़िया, उन्हनि ॾिठो मूंखे सुञातऊं त तव्हां साईं जा फर्ज़ंद आहियो ऐं तव्हांखे जेकॾहिं शौक़ु आहे त पोइ बराबर इहो सिलसिलो पोइ ईअं हलंदो रहियो। कुझु स्टेज मूं कया 2-3 प्ले, उनखां पोइ वरी टेलीविजन ते अचण जो शौक़ु थियो, छो न टेलीविजन ते ॾिसंदा हुआसीं। ओके, तव्हां टेलीविजन ते वियो, इहो ख़बर सां जो हिकिड़ो ॿियो सेशन आहे उन में इहे तव्हांजी फ़नी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदासीं। फ़िलहालु तव्हांजे पर्सनल लाइफ ते ॻाल्हायो, पर्सनल इवेंट्स ते ॻाल्हायो, ऐं इन दौरान जेके वाक़िया थिया उन्हनि ते ॻाल्हायूं था। तव्हां माशाअल्लाह 6 फुट जो तव्हांजो कद आहे ऐं पर्सनैलिटी तव्हांजी अॼु बि उहा ई आहे जेका 3 साल अॻु में मूं ॾिठी। अलाह जो शुक्र आहे। ऐं ख़ूबसूरती तव्हां वटि एतिरी हुई ऐं एॾो तव्हांजो रख रखाव हूंदो जो हर माण्हू ॾिसंदो त ॾिसंदो ई रहिजी वेंदो। हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी त तव्हां सां कुझु घणियूं गुज़ारियूं, 2-3 ॻाल्हियूं कयूं। उन्हनि में घणे भाङे छोकिरियूं बि रहियूं जेके आर्टिस्ट बि हूंदियूं, या वरी जेके तव्हांजा ड्रामा ॾिसी कोशिशि कंदियूं त असां इसरा लगारी साहिब सां ॻाल्हायूं। मूंखे इहो ॿुधायो तव्हां शादियूं घणियूं कयूं? शादी मुंहिंजी अलाह जो शुक्र आहे हिकिड़ी अरेंज मैरिज थी या लव मैरिज? मुंहिंजी सॻी सौट आहे। मतिलबु ही फैमिली मैरिज? हा, फैमिली मैरिज, अरेंज मैरिज हुजे। पर मुंहिंजी पसंदि हुई, सो अलाह खे मूंखां काफ़ी नंढी आहे, सो मुंहिंजो त पहिरीं ॿिया त ख़्यालु हो त मूं कॾहिं सोचियो बि न हो त को सफ़र मूंखां त 14-15 साल उन वक़्त में हाणे हिकिड़ो एॾो नंढो। त पोइ मुंहिंजे वालिद साहिबु चयो त बाबा तूं खामखा हेॾां होॾां पियो भटकी। मतिलबु तव्हां भटकंदा हुयो? मक़सदु रिश्ते जे बारे में। उहो त रिश्ते वारे भटकणो पवे थो न। हा, रिश्तनि जे बारे में त छो तूं पंहिंजो चाचे जी धीउ वेठी आहे, मुंहिंजो वाह उहो चाचा ॾींदो, मां वॾो आहियां थी, ऐं वालिद साहिबु नंढो, ऐं उन वक़्त में इज़त हूंदी, एतिराम हूंदो वॾनि जो, त चई तूं जेकॾहिं तूं चवीं त तुंहिंजे चाचे सां ॻाल्हायां त। मतिलबु बाबा जे चवण ते फैमिली जे ज़ोर ते तव्हां वाशल? हालांकि मुंहिंजो शौक़ु बि हो, त पोइ बहरहाल पोइ थी वियो असांजो रिश्तो। ओके, इहो ॿुधायो त इहो दौरु कहिड़ो हुयो जेको टेलीविजन ते तव्हां नालो कमाए चुका हुयो या अॻु में? हाणे 79 में आउं टेलीविजन ते आयुसि। मुंहिंजी शादी थी आहे 90 में, 1990। तेसिताईं तव्हां पाण खे बदिराए चुका हुआ? हा, बदिराए ऐं तव्हां चुको फैन फॉलोइंग इलाही हुई। उन ख़बर में मुंहिंजो मिटिया माण्हू आनेरो, यानी तव्हांजी फैन फॉलोइंग इलाही, या मूंखे ज़ाती तौर ते ख़बर। बिल्कुलु। ऐं तव्हांजे उन फैन फॉलोइंग में तक़रीबन ईअं सम्झो त 90% छोकिरियूं हूंदियूं, बाक़ी 10% असां जहिड़ा इहे जेके अजीब क़िस्म जा माण्हू हुया। इहो 90% छोकिरियूं हुयूं। मूंखे तव्हांजी बि ख़बर आहे, असां हिक ॿिए जा फॉलोअर आहियूं तव्हांजे मुक़ाबले में, छो त मूं वटि नवाबी ख़ानदान कोन हुयो। मूं वटि छा आहे जो PTV जो उहो जेको दौरु हो न, उहो हिकिड़ो सुनहरी दौरु हो। मां उन ई दौर थो अचां। हा, त उन ई दौर में तव्हांजा रोमांस बि जाम थिया, मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे। हैदराबाद में बि थिया, कराची में बि थिया, ऐं उनजे करे तव्हांजी दुश्मनी बि वधियूं। हा, थियूं। ऐं एतिरी दुश्मनी बि वधी जॾहिं तव्हां हैदराबाद खां कराची ईंदा हुआ रिकॉर्डिंग जे लाइ, त गाॾी में हिकिड़ो वेपन पियो हूंदो, जॾहिं एतिरे हद ताईं नौबत बि आहे। पोइ इहो मतिलबु तव्हां जेको आहे सो दुश्मनी पालण जो तव्हांजो हिकिड़ो पुराणो हिकिड़ो दौरु हुयो, उहो यानी घटि अरसे ताईं रहियो, तव्हां वटि बि रहियो न? दुश्मनी आऊं तव्हांखे लॻे दुश्मनी सां मुराद दुश्मन ॾिसो जॾहिं माण्हू मक़सदु इन इश्क मुश्क में थिए थो उन दौर में, पोइ हज़ार साड़ीला माण्हू थियनि था। हा, पैदा थी था वञनि। यार असांजी हूंदी वरी तूं मूंखे लिफ्ट कान मिली त हिनखे छो मिली? हा, इहे बि थींदो। तव्हांजो इलाही कम माण्हू बिगाड़ण जी कोशिशि बि कई, बिगाड़े बि विया। सो बहरहाल उहो हिकिड़ो दौरु हो वाकई। ऐं पर अलाह जो शुक्र आहे जंहिंखे अलाह उचना रखे। पर मूंखे यादि थो अचे त उन दौर में तव्हां हिकिड़ी जाइ ते इलाही सीरियस बि हुयो। हा, तव्हांखे इलाही छो त मां पंहिंजे बादशाह घुराइण खां अॻु में पूरी उनजी बायोग्राफी जी जांच कंदो आहियां। असां वटि जेका इंसाइक्लोपीडिया आहे उनजो जेको नालो आहे उहो ॾाढो ख़तरनाक नालो, ऐं उहो नालो आहे असांजो
नालो ॿुधाया न ॿुधाया पर हाणे पोइ वरी ॿिया बादशाह ईंदा त उन खां थोरो पासीरो कंदा पर एतिरो ॿुधायो त उहो सिंध टेलीविजन जो तमामु वॾो नालो आहे। अच्छा अच्छा उहो इनसाइक्लोपीडिया आहे एक्टरनि जी। अच्छा त उहो जेको बादशाह खे घुराईंदो आहे त उन बादशाह जी बायोग्राफी पूरी उहो गूगल ते सर्च मतलब अच्छा हुनजो गूगल वरी पंहिंजो ठहियल आहे। अच्छा हा हूअं त गूगल हिकिड़ो आम ऐप आहे उनजो वरी पंहिंजो सेपरेट आहे। हा त उनजे पंहिंजे गूगल में तव्हांजो इहो जेको ख़तरनाक क़िस्म जो जेको दौरु गुज़रियो आहे उन में बेशुमार कहाणी हो। बसि उहो दौरु अहिड़ो हो ऐं नौजवानी जो दौरु हो ऐं अलाह जो शुक्र आहे कंहिं शइ जी कमी कान हुई। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त वरी आर्टिस्ट बि हुआसीं, नालो बि हो, मशहूरी बि हुई। इहे शयूं जॾहिं इंसान खे मिलनि थियूं अलाह जे तरफ़ां त अलाह जो शुक्र आहे। ऐं ॿी हिकिड़ी तव्हांखे वॾी सपोर्ट हुई जो तव्हांजो तमामु घणो वेझो अज़ीज़ हूंदो नवाब मेहदी साहब। जी हा बिल्कुलु, जेको पाण सुठो हकीम बि रहियो अञा आहे, अञा बि आहे ऐं उहो पाकिस्तान टेलीविजन जो प्रोड्यूसर बि रहियो। मूंखे आणण वारो उहो आहे। हा ऐं उहो प्रोड्यूसर बि रहियो ऐं हिकमत बि कंदो रहियो। ऐं तव्हां सां जेको वॾो जेको तव्हांखे जेका फेवर हूंदी इहा हूंदी त ख़ुदा न ख़ासि तव्हां किथे कंहिं केस में तव्हां मुंझी पवंदा त तव्हां हॉस्पिटल न वेंदा न न न न तव्हां उन खां को कक वठी ऐं कमु जेको आहे पंहिंजो अॼु ॾींहुं ताईं हुन खां न वरितो आहे, कखु न वरितो आहे सीरियसली। न पंहिंजे लाइ नथो चओ आहे, पंहिंजे लाइ नथो चओ मतिलबु हूंदो आहे न माण्हू अस्पताल वेंदो आहे पोइ डॉक्टर जी क़िस्मत पर उहो पाण ई ॿ टे दफ़ा अस्पताल वियो आहे। सो अलाह साईं हुनखे हयाती ॾे। मुंहिंजो मोहसिन आहे, मुंहिंजो वॾो आहे, अज़ीज़ आहे ऐं हिन फील्ड में आणण वारो मूंखे उहो आहे। ऐं उन दौर में जीअं तव्हां चओ पिया त मूंखे को मसइलो थींदो या किथे आऊं किथे को अहिड़ो को थींदो हो त आउं उन खां सलाह ज़रूरु वठंदो हुउसि, सलाह वठंदो हुउसि ऐं हू जेका बि सलाह ॾींदो आहे उन ते अमल कंदो हुउसि। मतिलबु तव्हां कंहिं बि जॾहिं उन दौर जी ख़ूबसूरत पंहिंजी हीरोइन सां जॾहिं रोमांस कंदा हुयो त उन जी बि सलाह तव्हां नवाब मेहदी खां वठंदा हुयो? मक़सदु रोमांस जी हुन खां इजाज़त कोन वठंदो हुउसि, बाक़ी सफ़ा सीरियस आहे। जेकॾहिं शादी जो मक़सदु मिसाली ॻाल्हि बात जी ॻाल्हि आहे न उन सां रोमांस जी त रोमांस हा त पोइ जॾहिं वरी रोमांस उहो जॾहिं वरी हद खां क्रॉस थी वेंदो रोमांस हाणे नवाब मेहदी ड्रामनि में कमु करण दौरान मुंहिंजा कई रोमांस थिया कई रोमांस हुनजे त पर हू पाण मूंखे ॾिनो तोखे त इसरार थोरो पहिरीं तूं रोमांस कर त पोइ मूंखे न ईअं कोन थींदो, न ईअं कोन थींदो, हू एतिरो कोन हूंदो। या असीं हिकु ॿिए जो मक़सदु ऐं न रुॻो नवाब मेहदी इहो मिसाली ॻाल्हि तव्हांजी का दोस्त या कंहिं एक्स वाए ॿिए दोस्त त आउं उन ते उहो न थींदो, एतिरो हया शर्म हूंदो उन दौर में, हाणे कोन्हे। अच्छा पर तव्हां वाहिद एक्टर हुयो, असांजा कुझु एक्टर अहिड़ा उन दौर में बि जेको बि कमु कंदा हुआ त उनजे हिकिड़े हथ खे ख़बर हूंदी ॿिए खे ख़बर न हूंदी। हा पर तव्हां वाहिद एक्टर हुयो जो तव्हां अलॻि अलॻि कंदा हुओ, यानी का बि छोकिरी पसंदि अची वई रिकॉर्डिंग जे दौरान या का फैन फॉलोइंग करण वारी का फैन अची वई त बसि तव्हां अधु रिकॉर्डिंग छॾे गाॾी वारी इहे था वियो। अधु रिकॉर्डिंग त इहो आहे, अधु रिकॉर्डिंग उन दौर में तव्हां सम्झी सघो था माण्हू किथे वॾा वॾा असांजा सख़्तु प्रोड्यूसर हूंदा हुआ, रिकॉर्डिंग ख़तमु थींदी हुई पोइ घर ड्रॉप करण जे बहाने। अच्छा इहो त अक्सर इहो आम हूंदो घर ड्रॉप करणु, ईअं त तव्हां बि कया काफ़ी ॿियनि दोस्त घर ड्रॉप कैसर खान जो इंटरव्यू तव्हां अलाए ॿुधो आहे न त जॾहिं फज़ीला भाभी सां जॾहिं हुनजो थियो त इहो ई चई त आउं घर ड्रॉप करणु ते वियुसि हुनखे, पोइ रस्ते में ईअं थींदो त घर ते पुॼण खां अॻु में वरी ॿ टे कॉफ़ी शॉप ईंदा, उहो ई कयां त बहानो इहो ई हूंदो, कॉफ़ी शॉप में कॉफ़ी पीअण खां पोइ वरी ॿिए ॾींहुं मिलण जो टाइम बहानो इहो ई हूंदो घर ड्रॉप। पर तव्हां वटि त इहा जेका एक्सरसाइज़ ई परफेक्ट हूंदी बसि हर तव्हांजो वरी हैदराबाद कराची वरी वॾो सफ़र हूंदो हुयो। उन तौर में तव्हांखे कमाल थींदो हुयो, तव्हांखे हैरत थींदी त आउं कराची में रहंदो कोन हुउसि, उहा ख़बर आहे ठीकु आहे अॼु ॾींहुं ताईं त डेली आउटबैक बिल्कुलु रिकॉर्डिंग ख़तमु थी वरी वापसि कराची पोइ हैदराबाद शाम जो या राति जो वरी सुबुह जो वरी ॿिए ॾींहुं वरी अचिबो हो रिकॉर्डिंग जे लाइ, त इहा आउटबैक हूंदी हुई अॼु ॾींहुं ताईं बि उहा जारी सारी आहे। अच्छा हैदराबाद में बि तव्हांजी इलाही फैन फॉलोइंग बिल्कुलु छोकिरनि में, छो त तव्हांजी पर्सनैलिटी माशाअल्लाह अॼु बि उहा ई आहे जेका अॼु खां 3 साल असां अॻु में ॾिठीसीं, ॾाढो ख़ूबसूरत नौजवान ऐं ख़ूबसूरती वरी कॉन्फिडेंस वरी ज़मीनदारी नवाबी, इहे सभु शयूं हर माण्हू में न हूंदियूं ऐं
हर छोकिरी जी इहा ख़्वाहिश हूंदी त इसरा लगारी मुंहिंजो दोस्त हुजे ऐं पाण में विड़ियूं बि तव्हांखे ख़बर बि आहे त पाण में हुनजी वेड़ बि लॻंदी इसरार मुंहिंजो पोइ जॾहिं तोखे ख़बर पई त तुंहिंजो हिकिड़ो इसरार कंहिंजो थिए। उहा ई ॻाल्हि आहे त बहरहाल अलाह साईं हाणे जंहिं ते महिरबानी थिए त ऐं ॿियो त आउं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हां बि माशाल्लाह त पाण आशिक़ मिज़ाज आहियूं, हुसन परस्त आहियूं, ऐं बि आहियां आशिक़ मिज़ाज, तव्हां बि आहियो, ॿिया दोस्त बि कुझु, ऐं मुंहिंजे घर वारनि खे ख़बर आहे त ही आशिक़ मिज़ाज माण्हू आहे, हुसन परस्त माण्हू आहे। ऐं हे जेका असांजी जेका आहे अॼु बि ॾिसो असां जेका कंडीशन आहे इन जो कारण बि इहो ई आहे। वाह, हुसन इंसान खे ज़िंदा रखंदो आहे, हुसन ज़िंदा रखे थो, ख़ुशी, हुसन, ख़ुशी ऐं प्यार कयो, मोहबत कयो, तव्हांजो हिकिड़ो कमाल हुयो, धोखो न कयो। इसरा ख़ान लगारी तव्हांजो हिकिड़ो कमाल हुयो, मां अॼु बि दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त इश्क मोहबत हर एक्टर कंदो आहे, असां बि कईसीं। तव्हांजी ख़ूबी इहा हूंदी त तव्हां जंहिंसां बि कुझु अरसो रहियो तव्हां हुनजी लाइफ खे तबाह न करणु ॾिनो, जॾहिं बि तव्हां हुनखां अलॻि थियो त खिल ख़ुशी में थियो ऐं कुझु हुनखे ॾेई ऐं तव्हां पोइ खिल ख़ुशी में राज़ी, खिल ख़ुशी में कंहिंखे धोखो न ॾिनो, कंहिंसां का ज़बरदस्ती या न, ख़ुशी ख़ुशी जो सौदो। त ऐं ॿियो त तबियतनि में बि तबियत बि हिकिड़ी हूंदी आहे न इंसान जी पंहिंजी हिकिड़ी, त उहा तबियत में ई उहा शइ न आहे, उहा ॻाल्हि न आहे, त इन करे जेको आहे सो। अच्छा, को मूंखे यादि थो अचे त कुझु आर्टिस्ट हैदराबाद जे बि ऐं कुझु शायदि कराची जा बि तव्हांजी इन इहा पॉपुलरिटी खे ॾाढो कहिड़ेली नज़रुनि सां ॾिसंदा हुआ त यार ही हैदराबाद जो आर्टिस्ट वरी त उन दौर में इहो हिकिड़ो हलियो हो, हिकिड़ो इशू, हैदराबाद जा आर्टिस्ट ऐं कराची जा आर्टिस्ट, ऐं एतिराज़ उहे कंदा हुआ आर्टिस्ट जेके हैदराबाद खां हिते माइग्रेट थी कराची में अची रहिया हुआ, असुल हैदराबाद जा, पर उहे बि टीह जेको आहे वठंदा हुआ, 30 ॾींहं वठंदा हुआ कराची में, जो एड्रेस हुननि जी उहा ई हुई न, एड्रेस अॻे 30 ॾींहं मिलंदो नवाब शाह जो जे लाड़काणे जो, उन हिसाब सां 30 ॾींहं थींदो, त हुननि जी एड्रेस हैदराबाद जी मुस्तक़िल एड्रेस हैदराबाद जी हूंदी हुई, रहंदा कराची में, रहंदा कराची में आहे। ऐं वरी जॾहिं असांखे उते कॉल थींदी त वरी एतिराज़ु कंदा हुआ इन ते त तव्हां हैदराबाद जा आर्टिस्ट छो था घुरायो, पर वाए छो न, छा असां आर्टिस्ट न आहियूं छा? पोइ बहरहाल असां कमु कयो, असां पाण खे मञरायो हैदराबाद जे आर्टिस्टनि, ऐं मक़सदु सिंध जो रुॻो हैदराबाद छो, सिंध जा जेके बि आर्टिस्ट आहिनि अॼु बि इहो थिए थो मसइलो, को ड्रामो किथे को स्टेज वग़ैरह त उहो ड्रामो थिए थो त उते जा दोस्त उहे एतिराज़ था कनि, बाबा हैदराबाद वारा लाड़काणे में छो पिया कनि या लाड़काणे वारा नवाब शाह में छो पिया कनि, ओके इहे शयूं न हुअणु घुरिजनि। ओके, असां तव्हांजी जेका फ़नी ज़िंदगी आहे उन ते ब्रेक खां पोइ ॻाल्हाईंदासीं, लेकिन मां कुझु शयूं जेके तव्हांजे अंदर में वेठल आहिनि उहो आहे ख़िज़मत ख़ल्क़ वारो जज़्बो, यानी तव्हांजे अंदर में उहा जेका उहो जेको जज़्बो आहे उहो अॼु बि मौजूदु आहे, ऐं तव्हां कोशिशि कंदा आहियो त तव्हां माण्हुनि जे, ग़रीब माण्हुनि जे, मुस्तहिक माण्हुनि जे कमु अचो, उन जे लाइ तव्हां हिकिड़ी पंहिंजी का तनज़ीम बि ठाही आहे, हवा आर्टिस्ट वेलफेयर एसोसिएशन सिंध, ऐं तव्हां बेलोस उन्हनि जी ख़िदमत कंदा आहियो, बेलोस बिना कंहिं मतभेद जे, बिना कंहिं लालच जे उन जी ख़िदमत कयूं था हवा जे प्लेटफॉर्म तां, ऐं अलाह साईं तव्हांखे उन में बरकत बि ॾिनी आहे, माशाअल्लाह, अलाह साईं तव्हांखे अञा वधीक तरक़ी ॾींदो। असांजो हिकिड़ो असांजी हिकिड़ी मजबूरी हूंदी आहे, उहा हूंदी आहे ब्रेक जी, बिल्कुलु, छो त तव्हां जॾहिं हैदराबाद खां कराची कान्हे ज़रूरत आहे कराची खां हैदराबाद ईंदा आहियो त तव्हां घणनि जॻहियुनि ते तव्हां ब्रेक ॾींदा आहियो, ऐं ब्रेक लाज़मी हूंदो, लाज़मी आहे, सो असां बि हिकिड़ो ब्रेक था वठूं, ब्रेक लाज़मी आहे। वेलकम बैक दोस्तों, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में वेलकम चऊं था। तव्हांखे ख़बर आहे त असांजो अॼोको जेको बादशाह आहे उहो रियल बादशाह आहे, इसरार
ख़ान लगारी साहब। इसरार लगारी तव्हां बेशुमार टीवी जा ड्रामा कयो, बेशुमार प्रोड्यूसर्स वटि कमु कयो। मूंखे अॼु बि यादि आहे त जेके बि प्रोड्यूसर्स आहे, जॾहिं बि उन खे ख़ूबसूरत हीरो जी ज़रूरत हूंदी त फ़ौरन कॉल कंदा, इसरार तुंहिंजे लाइ ज़बरदस्त रोल आयो आहे, जल्दी अचो, ऐं तव्हां अची वेंदा हो। त अहिड़े नमूने सां तव्हां जेके टेलीविज़न जा ड्रामा, नाटक रंग सीरियल्स या सोलो प्लेस कया, त उन्हनि में अहिड़ो कहिड़ो किरदारु हुयो जेको तव्हांखे अॼु ताईं यादि आहे त यार ही मां ज़बरदस्त कयो? ड्रामा त हाणे PTV जा तमामु घणा कया, ऐं जंहिं ड्रामे खां मूंखे घणी मशहूरी मिली उहो त मिटिया माण्हू, नो डाउट के जो कैरेक्टर जेको हुन में हो। पर हिकिड़ो मूं सोलो प्ले कयो नवाब मेहदी साहब जो, हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, यंग टू ओल्ड हुन में मुंहिंजो कैरेक्टर हो, महमूद मुग़ल साहब जो लिखियलु हो सोलो प्ले हो। उन में जेका हो मुंहिंजो कैरेक्टर हो तमामु बहितरीनु कैरेक्टर हो, ऐं ड्रामो तमामु बहितरीनु, स्क्रिप्ट तमामु बहितरीनु लाजवाब हो। ऐं सम्झां थो त PTV जे जेकॾहिं ड्रामनि में मयारी जेकॾहिं मुंहिंजो ड्रामो जेकॾहिं आहे त उहो सोलो प्ले हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, उहो मूं कयो नवाब मेहदी साहब जी डायरेक्शन में, प्रोड्यूसर उहे आहे। उनखां पोइ त काफ़ी ॿिया सीरियल्स कया, पर आख़िरी जेको हिकिड़ो मूं सीरियल कयो हो दोस्त पे इधर आयो, शमशेर हैदरी साहब जो लिखियलु हो उहो ड्रामो सीरियल हो, नईम बलोच साहब कयो, कमाल जो सीरियल हो। शमशेर साहब त हाणे तमामु बहितरीनु वॾा राइटर हुआ। उहो सॼो सीरियल मूं ते मुंहिंजे कैरेक्टर ते फोकस हो। उहो हिन में हिकु छोकिरी सां लव थो करे, ऐं मुख़्तलिफ़ या शेड हुआ उन कैरेक्टर जा। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि असां फील कंदा हुआसीं उन ज़माने में त जेके रोमेंटिक किरदार हूंदा हुआ उहे तव्हांजी इन तक यानी हथनि जी रांदि हूंदी, छो त तव्हां बेसिकली तव्हांजे अंदरि में रोमेंटिक माण्हू वेठल हूंदो, ऐं तव्हां एॾो यानी गैरप में उन सां हीरोइन सां मुखातिब थींदा हो जो ॿिए ॾींहं ते हू तव्हांखे फ़ोन कंदी त मां तोखां सवाइ मरी वेंदुसि। असुल में हाणे इहे कोन्हे वा जो ॿिए ॾींहुं मूंखे फ़ोन कंदी आहे, एतिरो को पंहिंजो बहरहाल हिकिड़ा आर्टिस्टनि ते हिकिड़ा आर्टिस्ट हूंदा आहिनि हिकिड़ा, जीअं मोहम्मद अली शहनशाह जज़्बात, नदीम वरी रोमांस जो शहज़ादो। पर असांजे सिंधी मीडिया जो जेको शहनशाह रोमांस हुयो उहो असरन लगारी हुयो, ज़्यादातर कैरेक्टर उहो ई कया शुरू खां वठी फ्रॉम वेरी बिगनिंग। जॾहिं मूं स्टार्ट वरितो त छोकिरी मूंसां गॾु हुई, पहिरें ड्रामे में छोकिरी मूंसां। भला छोकिरी जेकॾहिं न बि हूंदी त तव्हां छोकिरी वठी वेंदा हूंदो? न आउं किथां वठी छोकिरी छोकिरियूं त उते पंहिंजो उते ई PTV वारा उते अरेंज कंदा हुआ उते। बहरहाल त जीअं समय साहब चवंदो बाबा जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि त रोमांस जो को आहे, रोमानवी कैरेक्टर आहे, त इसरार लगारी खे घुरायोसि। अच्छा, हे त पाकिस्तान टेलीविज़न जो दौर, वरी जॾहिं असांजा सिंधी चैनल्स आया त उन में तव्हां सिंध टेलीविज़न जॾहिं शुरू थी त मूंखे यादि थो अचे त सिंध टेलीविज़न जी शुरूआती ड्रामनि जो पहिरियों ड्रामो तव्हां कयो। बिल्कुलु फारूक रिंद भाई जो। त अञा सिंध TV जो बुनियाद ई कोन हो, का ऑफिस न हुई। फारूक भाई स्क्रिप्ट खणी आयो मूं वटि, उन खां पहिरीं फारूक भाई सां हिकिड़ो असां ड्रामो प्ले करे चुका हुआसीं कंहिं ॿिए चैनल जो, ख़बर आहे? ठीकु आहे, 80 माण्हू शायदि कोटड़ी में रिकॉर्ड कयोसीं। उन खां पोइ वरी हे सेकेंड प्ले हो फारूक भाई जो, स्क्रिप्ट खणी आयो फारूक भाई, तारिक आलम साहब जो लिखियलु ड्रामो हो। स्क्रिप्ट जॾहिं मूं पढ़ियो त छा स्क्रिप्ट आहे, त फारूक भाई चयो था हे ॾिसो तव्हां स्क्रिप्ट, हिनखे ॾिसोसि, यादि कयोसि, ऐं हे पाण हिकिड़ो नओं चैनल पियो अचे लॉन्च पियो। छा नालो उन
ड्रामे जो ख़ाली फ्रेम ख़ाली फ्रेम ख़ाली फ्रेम माशाअल्लाह। ख़ाली फ्रेम नालो हुनजो। मुंहिंजे ख़्याल में रियाना तबस्सुम ई अथव। रियाना पहिरीं हुई हुन में, नजमा पोइ नजमा रियाना खे ऑफर थी हुई। हुन में हिकिड़ो सीन हो, फारूक भाई खे मूं पुछियो मुंहिंजो त तव्हां पहिरीं मूंखे रियाना, उन खां पहिरीं हिकिड़ी ॿी आर्टिस्ट हुई, उहा हाणे उर्दू ड्रामो उहो मूंखे नालो हुनजो ज़हन में नथो अचे, फौज़िया मुश्ताक जी सिस्टर आहे शायदि। उहा उन में हिकिड़ो सीन हो जंहिंमें छोकिरी खे सिगरेट, ट्रेन में वेठी आहे ऐं उहो सिगरेट थी पीए, पोइ शायदि उन सीन जे करे या सिगरेट पीअण जे करे कुझु आर्टिस्टनि उहो पोइ एंड में अची पोइ फाइनल उहो नजमा कयो। बहितरीनु तमामु। अच्छा इसमें तव्हां मुंहिंजे ख़्याल में उहा आर्टिस्ट फराह नदीम हुई फरहान नदीम जेका उन इनकार कयो त फौज़िया मुश्ताक। हवाऊं सिगरेट न पियो। ओके इहो सीन फारूक भाई जो आहे, सीन ई न थियो सॼो लिखियल ज़ाहिर आहे। त इहो करिणो। अच्छा तव्हां सिंध टेलीविजन जा हूअ ॿिए चैनल जा बि तव्हां इलाही ड्रामा कया, हुन में हिकिड़ो ड्रामो तव्हां मुंहिंजो बि कयो जेको 50 किस्तुनि जो बहितरीनु सलाह आहे तव्हां। हा सलाह ऐं यकीन कयो उन दौर में मां तव्हां ॿिन्ही लीजेंड्स खे जॾहिं रिकॉर्ड कंदो हुउमि त मुंहिंजा हथ पेर थधा थी वेंदा हुआ, छो त हेॾनि सारनि एक्टरनि खे रिकॉर्ड करे ऐं पंहिंजी डायरेक्शन उन्हनि खे ॾिजे त ॾाढो ॾुखियो अमल हूंदो। माशाल्लाह बहितरीनु। उन खां पोइ वरी तव्हां सिंध टीवी जो हिकिड़ो वॾो सीरियल कयो। अच्छा इन खां पहिरीं तव्हांखे यादि आहे मूं तव्हांजो लिखियलु हिकिड़ो प्ले कयो, तव्हांजो लिखियलु हो उर्दू प्ले। हा यस 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 हा? हा हा केसर कयो हा 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 STN ते, हा STN ते पाण हिकिड़ो ड्रामो कयो उहो बहितरीनु ड्रामो सोलो प्ले हो, हा ज़बरदस्त। जंहिंमें तव्हां अंब ॾाढो मिठो तव्हां जेको कैरेक्टर बहितरीनु। ज़बरदस्त अच्छा उन खां पोइ केसर हो हुन में पाण सां गॾु, हा। पोइ वरी उहो सिलसिला सीरियल हो, सिलसिला उहो तव्हांजो लिखियलु मुंहिंजो ई लिखियलु तव्हांजो लिखियलु मुंहिंजो ई लिखियलु उहो पाण उते कयो उते। हा। अच्छा तव्हां सिंध टेलीविजन जो कुझु अर्सो अॻु में हिकिड़ो तमामु वॾो सीरियल कयो ऐं उन सीरियल जो नालो सरकार हुयो। उन खां उन खां पोइ मूं को सीरियल न कयो आहे। हा त उन में तव्हां जेको पॉलिटिशियन जो जेको तव्हां रोल कयो उहो कमाल कयो बहितरीनु। ऐं उहो तव्हां करण जी का मतिलबु ॾुखियाई बि कोन थी, जो बुनियादी तौर ते तव्हां उहो ई नवाब हुयो, त नवाबी अंदाज़, नवाबी रख रखाव, नवाबी हा हिकिड़ो हिसाब किताब उहो तव्हांजे अंदरि में उहो ई वेठल हुयो। गेटअप थोरो करिणो पियो, जेको आहे ॻाल्हाइण जो, ऐं उहो तव्हांजो कैरेक्टर बि ॾाढो पॉपुलर, बहितरीनु पॉपुलर वॾो पॉपुलर थियो ऐं लचर से माण्हू तव्हांखे जेको आहे उन सरकार जे नाले सां यादि कंदा हुया। ऐं तव्हांजे अपोज़िट में मूंखे यादि थो अचे त शायदि ज़फ़र जिसकाणी बि हुयो। ज़फ़र हो हुन में, मुंहिंजो पुटु थियो हुन में। हा ज़फ़र ऐं मां कुझु किस्तूं ॾिठियूं त ज़फ़र तव्हां अॻिते निकिरण जी कोशिशि पियो करे, जेका हुनजी वॾी भुल आई। न हाणे उहो त हर आर्टिस्ट जो हक़ आहे इहो, हक़ हूंदो आहे, पर जिते मक़सदु जिते कैरेक्टर ॾिसो एक्टिंग जो हिकिड़ो हिसाब किताब हूंदो आहे। जॾहिं हिकिड़ी इंडिया जी वॾी फिल्म में दिलीप कुमार ऐं अमिताभ बच्चन आया, त अमिताभ बच्चन जॾहिं डबिंग पियो कराए त पहिरीं चई त दिलीप साहब जी तव्हां डबिंग कयो, मां पोइ कंदुसि। उनजी डबिंग थी वई त उन खां पोइ हुन तक़रीबन कोई 50-60 दफ़ा वरी ॿीहर डबिंग कराई, त मां उन लेवल ते पुॼा पर न पुॼी सघियो। पोइ आख़िरी चई तव्हां सही आहे। तव्हां ॾिसो अहिड़े नमूने सां सरकार में बि ज़फ़र जिसकाणी तव्हां ते पुॼण जी वॾी कोशिशि पियो करे, पर मुंहिंजे हिसाब में तव्हां ते कोन पुॼी सघियो। न आउं त ईअं कोन चवंदुसि, हर आर्टिस्ट खे खुली इजाज़त आहे कमु करण जी, ऐं ज़ाहिर आहे हाणे जंहिंजी जेतिरी लेवल हूंदी उहो उस ताईं अची सघे थो, उहो उस ताईं पहुची सघे। पर तव्हां में जेका वॾी ख़ूबी आहे एक्टिंग जे दौरान उहा इहा हूंदी आहे तव्हां पंहिंजे जूनियर खे सपोर्ट कंदा आहियो। बिल्कुलु बिल्कुलु अॼु मूं कॾहिं बि हुन चाहियो आहे त साम्हूं वारो मूंखां घटि हुजे, ऐं चाहींदा साम्हूं वारो हीअं हुजे मूंसां, त मज़ो तॾहिं थो अचे, तॾहिं मज़ो अचे थो, तॾहिं अव्हांजो जेको बैलेंस बीहे थो, ठहे थो, ऐं सीन तव्हांजो बहितरीनु थींदो, तव्हांजी परफॉर्मेंस बहितरीनु थींदी। अच्छा तव्हां सिंध टेलीविजन जो असांजो हिकिड़ो ॿियो नौजवान उभरंदड़ डायरेक्टर आहे सही ख़ालिद शाह, उन जो सोप तव्हां कयो शायदि, या तव्हां इनकार कयो? मूं इनकार न कयो, और शायदि मूंखे नालो मीरास मूं कयो। ही सरकार खां पोइ थियो आहे? सरकार न सरकार खां पहिरीं आउं सम्झां थो, मे बि मूंखे यादि हूंदो अचे।
अच्छा सरकार खां पोइ थियो। थी सघे थो, पर हुन में कैरेक्टर में मूं त कयो कैरेक्टर उहो हिकिड़े हकीम जो कैरेक्टर हो शायदि, पर जंहिं हिसाब सां साईं मूंखे ब्रीफ कयो, वरी जंहिं हिसाब सां मूंखे राइटर मूंखे ब्रीफ कयो, पर कैरेक्टर पोइ उन हिसाब सां निकितो न पिए। हा उहो थियो न पिए। ठीकु आहे, उहो थियो न पिए, त मूं साईं खे चयो सर हाणे हिन खे वाइंड अप कयोसि, न मूंखे छा हो, कहिड़ो मूंखे नुक़सानु हो, हे कैरेक्टर मज़ो न पियो करे ऐं निकिरे ई नथो। हिकिड़ी खोली में वेठो आहे रुगो, ऐं को रस्ते तां लंघे थो त को उहो अचे थो त को हुनजी एंट्री ईअं थिए थी, हुनजो को बैकग्राउंड असल में राइटर उन में कैरेक्टर जी निटिंग सही न करे न करे सघियो, जिन करे डायरेक्टर बि मुंझी पियो त मां हिनखे हाणे तो हा उहो पाण साईं पाण परेशान थी पियो, ऐं साईं उहो एप्रिशिएट मञियो त बाक़ी सही ॻाल्हि था कयो तव्हां, त मुंहिंजो पोइ हिनखे तव्हां वाइंड अप कयोसि हिन कैरेक्टर खे। एतिरो हिकिड़ो त इलाही परे शूट लाइ माण्हू परे बि वञे, ऐं जीअं सरकार मूं कयो पियो त मूंखे मज़ो बि आयो, ख़ैर पुराणो ईंदो हुओ शूट जे लाइ, पर हिकिड़ो मज़ो ईंदो हो, ऐं हिकिड़ो कैरेक्टर हो, स्टोरी हुई, कहाणी हुई, त हालांकि हे विरासत सुठी स्टोरी हुई, असांजे कल्चर ते हुई, पर मुंहिंजो कैरेक्टर हुन में उहो जेको आहे उन हिसाब सां ओके। इन करे पोइ तव्हां बेशुमार ड्रामा कया, हर जाइ ते एक्टिंग कई, निजी ज़िंदगी में बि एक्टिंग कई, पंहिंजे हुन प्री प्यारनि सां बि एक्टिंग कई, जेके तव्हां सां न निभाए सघिया, तव्हां निभाइण जी ॾाढी कोशिशि कंदा रहियो। इहे सिलसिला ज़िंदगी जा हलंदा रहिया। असल में असांजो जेको हींअर जेको सेगमेंट थियण वारो आहे उहो बि उन ई सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे। अच्छा, ही एक्टिंग जो हिकिड़ो सेगमेंट आहे। अच्छा उन में असां एक्टिंग कंदासीं तव्हां ऐं मां। अच्छा अच्छा, ऐं उहो एक्टिंग बि उन 30-35 साल पुराणे दौर वारी एक्टिंग कंदासीं। ऐं थींदो ईअं आहे त असांजा जेके व्यूअर्स आहिनि उहे असांखे एक्टिंग कंदे ॾिसंदा आहिनि कंहिं बि ड्रामे में, त ड्रामे में एक्टिंग था कनि, उन सेट हूंदो आहे ड्रामे जो, पर हिते असांजे हिन शतरंज जी सेट ते असां एक्टिंग कंदा आहियूं। प्यारा, ओ प्यारा किथे गुम आई? छा थियो? खैरा कुछ बि न आहे थियो, पर तूं किथे गुम आई? छा थियो? ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी प्यारा, ॾाढी ज़ालिम थी। अरे यार खैर आहे, हाणे एतिरी बि ॾुखी कान्हे ज़िंदगी जेतिरी तो बणाए रखी आहे। पर प्यारा तोखे त ख़बर आहे त नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे। भला प्यारा ॻाल्हि तूं ॿुध, प्यारी छा कंदी हूंदी? प्यारी 30 साल अॻु में त थावंदो वेंदी हुई। हाणे प्यारी त 10 ॿारनि जी माउ थी वई आहे। अड़ी यार, ऐं तो वारी प्यारी जी ॻाल्हि कोन पियो कयां, ऐं पंहिंजी प्यारी जी ॻाल्हि पियो कयां। हू जॻह कान्हे स्कॉर्पियो हुनजी। तुम्हारी प्यारी स्कॉर्पियो न? हा त जेका असांजो जेको यूनिवर्सिटी जो जेको लीडर आहे न, उन सां गॾु अलमंज़र ते पल्लो पई खाए। वॾा लीडर आहिनि, लीडर था सम्झनि पिया खे, मुथो कोन अथई त पराए माल ते टोपी तरार ते असुल वॾा लीडर पैदा थिया। हा प्यारा, इन लाइ त मां चवंदो आहियां न, ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे, ॾाढी ज़ालिम आहे। छेॼिरी अथई, धपिर आहे, ऐं घर में थांव धोईंदी आहे, ऐं ॿाहिरि पोचो बि कंदी आहे। न प्यारा न, हुन जा हथड़ा त गुलनि में तोरण जहिड़ा आहिनि। हा पर तोखे ख़बर न आहे त जॾहिं बि यूनिवर्सिटी ईंदी आहे त जे हथनि सां धोईंदी आहे थांव ऐं पोचो ॾींदी आहे, वरी उन्हनि ई कपिड़नि में वरी यूनिवर्सिटी बि ईंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, किथे ईअं त न आहे जो तुंहिंजी दिलि हुन ते अची वई आहे ऐं तूं मूंखे बेईमान पियो करी? सची ॻाल्हि ॿुधाए। न ईअं न आहे, मुंहिंजी प्यारी त पंहिंजी प्यारी आहे, मां सिर्फ़ु मुंहिंजे तस्वरनि में अलाए किथे हूंदी हाणे। अच्छा त नी ॻोल्हियूंसि था प्यारी। वेलकम बैक दोस्तों। तव्हां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवां थो, वेलकम चवां थो पंहिंजे हिन ख़ूबसूरत सेट शतरंज में।
तव्हांखे ख़बर आहे त असांजो जेको अॼोको बादशाह आहे उहो रियल बादशाह आहे ऐं बुनियादी तौर ते नवाब बि आहे ऐं सुठो एक्टर बि आहे ऐं सुठे खां सुठो एक्टर आहे इसरा ख़ान लगारी साहब। इसरा ख़ान लगारी साहब असांजो हिकिड़ो सेशन आहे रैपिड फायर जो। सभ खां पहिरीं जेको नालो आहे तमामु मोहतरम नालो आहे मोहम्मद बख्श समीजो साहब। तमामु बहितरीनु प्रोड्यूसर, टैलेंटेड फारूक रिंद, मोस्ट टैलेंटेड द ग्रेट मंजूर मंगसी साहब, द ग्रेट नवाब मेहदी, बहितरीनु प्रोड्यूसर, मंजूर कुरैशी, माई टीचर हारून रिंद, बहितरीनु लेजेंड प्रोड्यूसर, फेसबुक यू, मोस्ट टैलेंटेड समीम बलोच, बहितरीनु प्रोड्यूसर, मंसूर बलोच, असांजे सिंध जी सूं शहबाज बलोच, बहितरीनु वर्सटाइल आर्टिस्ट, रफ़ीक किसाणी, नो कमेंट्स। नो ओके। डॉक्टर अब्दुल मजीद, बहितरीनु आर्टिस्ट, तव्हां हुन सां इलाही कमु बि कयो। इलाही माशाल्लाह। इलाही ओके, हे सॼो सेशन पूरो थियो। हाणे ॿियो जेको सेशन आहे उन में असां वटि हिकिड़ो वर्ड हूंदो आहे, उहो तव्हां पंहिंजे जुमिले में इस्तेमालु कजो, जेको तव्हांखे ज़हन में जुमिलो अचे उन जे बिहाफ ते। कूड़ कूड़ सभ खां वॾी बीमारी आहे जेका इंसान खे खायो छॾे। हे तव्हां हमेशह पंहिंजे पीढ़ी प्यारनि सां सच ई ॻाल्हायो। सच ॻाल्हायो आहे हमेशह से, रुॻो पीढ़ी प्यारनि सां न, सभिनी सां सच ॻाल्हायो। ऐं हा ओके, बिल्कुलु। इज़त इज़त वॾी नेमत आहे कुदरत जे तरफ़ां, अलाह साईं जे तरफ़ां, जो जेतिरो बि शुक्र अदा कजे घटि आहे। रस्मू रवाज रस्मू रवाज असांजो हिसो आहिनि, उन्हनि खे क़ाइमु दाइमु रहणु घुरिजे। माइट माइट जी इज़त कयो, माइट नेमत आहे ख़ुदा जी, उनजी रिस्पेक्ट कजे। विछोड़ो विछोड़ो त हाणे विछोड़ो आहे, उनजो को बि छा थो चई सघिजे विछोड़ ते। बहार जी मौसम ॿार हाणे रही किथे आहे, त ज़िंदगी जे ॿाहिरूं त उन्हनि दौर में इलाही गुज़री वियूं, उहे तॾहिं ॿार हूं, तॾहिं ॿार हुई। अच्छा, हाणे तूं मिक्स मौसम थी विया आहिनि। पर चवंदा आहिनि त मर्द ऐं घोड़ो करे बि पूरो न थींदो आहे। मूं उहा ॻाल्हि मां मौसम जी ॻाल्हि कई आहे। मां बि हुन मौसम ॾिसो न, मर्द हा। ऐं घोड़ो बि उन ई मौसम में मन मर्द ई घोड़ो मौसम जो मोहताज न हूंदो आहे। पर मां इहो ॿुधण ओके। ॻोठ ॻोठ मूंखे अॼु पंहिंजो ॻोठ वणंदो आहे ऐं मुंहिंजी दिलि चवंदी आहे त आउं पंहिंजी शाम जेका आहे उहा ॻोठ में गुज़ारियां। इश्क इश्क मुश्क इश्क मुर्शिद, इश्क करणु घुरिजे। इश्क ज़रूरी बेशुमार कया, इश्क ज़रूरी आहे। तव्हां डंके जी चोट ते कया ऐं तव्हां त चवंदा हुयो तव्हांजो त इहो त भई मां कंदुमि छा कंदो तव्हां। हा त करणु खपे न इश्क। इश्क मुश्क माना इश्क हिकिड़ो तव्हां कंदो त ख़ुशबू अचणु घुरिजे न। उहा बिल्कुलु उहो कहिड़ो इश्क या जंहिंखे तव्हां दॿाए रखो। ओके। वफ़ादारी ज़रूरी आहे इंसान जे लाइ, इंसान सम्झे। ओके। उदासी कॾहिं कॾहिं ज़िंदगी में अहिड़ा लम्हा अचनि था जो उदासी में बि गुज़रनि था ऐं उन्हनि खे माण्हू सही नमूने सां गुज़ारे। वक़्तु कंहिंजो बि इंतज़ारु न कंदो आहे, वक़्त जो क़दुरु कजे। ज़िंदगी अनमोल तोहफ़ो आहे जंहिंखे इंजॉय कजे। ओके, तव्हां इंजॉय अञा ताईं कयो पिया। माशाल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत ज़बरदस्त तव्हां असांजे रैपिड फायर जे ॿिन्ही सेशन्स में तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं कयूं ऐं कुझु आर्टिस्ट अहिड़ा हूंदा आहिनि जो रैपिड फायर में बि रुवाल में वेड़ींदा आहिनि ॻाल्हि खे, पर तव्हां बिल्कुलु ओपन माइंडेड आहियो। ऐं असांजो जेको हाणे जेको सेगमेंट आहे उहो लास्ट सेगमेंट आहे ऐं उहो आहे एलिगेशन्स जो। उहो ॾाढो हार्ट ब्रोकन आहे
अच्छा ऐं ॾाढो डिस्टर्ब कंदो आहे आर्टिस्ट खे ऐं ॾाढो पेनफुल आहे। यानी अची पोइ माण्हू इहो सोचींदो आहे यार मां अॼु हिन प्रोग्राम में आयुमि, शतरंज में अचण सां असांजी जेका आहे सा उहा जेका इज़त आहे इज़त नफ़्स ते हमलो आहे। हमिलो आहे। जॾहिं त ईअं न आहे, असां जेके एलिगेशन असांजा हूंदा आहिनि उहे रियल हूंदा आहिनि, उहा असांजे तरफ़ का हक़ीक़त आहे। उहो असांजो जेको इंसाइक्लोपीडिया जो जेको वॾो मास्टर जेको वेठो आहे। अच्छा प्रोग्राम जॾहिं ख़तमु थिए न पोइ मूंखे हुनजो नालो ॿुधाए। ओके इहो दोस्तो असां हलो था पंहिंजे उन ख़ूबसूरत पेनफुल हार्ट ब्रोकन सेगमेंट ॾांहुं, पर उन सेगमेंट ते वञण खां अॻु में असां आर्टिस्ट जो मूड ठाहींदा आहियूं। उहो इन जे करे त आर्टिस्ट जेको बाद में डिस्टर्ब थींदो उहो पहिरियों थोरो फ्रेश थिए। सो तव्हांखे तव्हांजी फ्रेशनेस जे लाइ असां तव्हां खां के बि ॿ लाइनियूं कंहिं बि सिंगर जूं जेके तव्हांजे दिलि वेठा हुजनि या उहे शयूं जिन खे तव्हां कॾहिं कॾहिं यादि करे ऐं थधा शुकरा बि भरींदा हुजो, ॿ लाइनियूं थोरी ॿुधायो त जीअं तव्हां में फ्रेशनेस अचे त पोइ तव्हां ते इहे असां एलिगेशन्स जा हमला कंदासीं। ॻाए ॿुधायां या ॻाए ॿुधायो, को मसइलो ई न आहे। सिंधी उर्दू? सिंधी ॿुधायो, सिंधी प्रोग्राम आहे, शतरंज प्रोग्राम। सिंधी प्रोग्राम आहे। वो शाम जो ई पर नाव असांजे कयो, शाम जो ई पर नाव असांजे कयो, कुझु तईंदा कयो के तगालियूं कयो, शाम जो ई पर नाव असांजे कयो। माशाअल्लाह। ऐं मूंखे अॼु बि यादि आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगी जूं बेशुमार शामूं जिन जे नाले कयूं अॼु बि उहे तव्हांखे सारींदा आहिनि ऐं बल्कि सारींदियूं आहिनि त काश जेकर 30 साल पोइ हिते असां हलिया वञूं, जेको मुमकिन न आहे। सो 30 साल पोइ हिते वञण जी ज़रूरत ई कोन्हे। अॼु बि मोस्ट वेलकम। अॼु तव्हां बि उन ई ओसड़ी में आहियो ऐं उहो दरवाज़ा खुलियल आहिनि। दरवाज़ा बंदि थिया था त पोइ ज़िंदगी ख़तमु थी। हा, चिरागी ज़िंदगी बंदि। ज़िंदगी सही था चओ। हलूं था पंहिंजे उन हार्ट ब्रोकन सेगमेंट ॾांहुं। तव्हां ते वॾो हिकिड़ो इल्ज़ाम आहे त तव्हां जॾहिं स्टेज ड्रामनि खां पाकिस्तान टेलीविज़न जे स्क्रीन ॾांहुं रवाना थियो त तव्हांखे शुरू में उते एतिरी मोट न मिली, पोइ तव्हां उन्हनि जी साइकोलॉजी खे सम्झी वियो। प्रोड्यूसर जी हिकिड़ी साइकोलॉजी हूंदी आहे, उन्हनि खे तोहफ़ा ताइफ़ ॾियणु, केक वग़ैरह ॾियणु या पैसनि जी ऑफर करणु। तव्हां इन ई फार्मूले ते अमल करे हू ड्रामो वरिता, हा या न? स्टेज जा? मां पाकिस्तान टेलीविज़न ड्रामा टेलीविज़न जा ताईद कयो या तरदीद कयो, हा या न? न हुन ते थोरो ॻाल्हाइण मक़सदु हुन जो मतिलबु तव्हां जेकॾहिं हिकु ॿ लाइन ॻाल्हायो त ठीकु आहे, को मसइलो न आहे, भली उहा ताईद में हुजे तरदीद में। जेकॾहिं आउं चवंदुसि त इहो आम रवाज हो, भले तव्हां कयो न ईअं सभिनी कयो। हा बसि ठीकु आहे, सभिनी खे छॾियो। मक़सदु असां ॿियनि खे, असां जेके सीनियर्स हुआ उन्हनि खे ॾिसी ज़ाहिर। ओके ठीकु आहे, दैट्स गुड, दैट्स नाइस। ऐं मां भाई तो तव्हां मुंहिंजा पहिरियां बादशाह आहियो जे इहो इक़रार कयो, न त जेको बि अचे पियो न न साईं मूंखां वॾो त को मुंहिंजे त बाक़ाइदे घर फ़ोनियूं ईंदियूं, माण्हू ईंदा। तव्हांखे ख़बर हूंदी न, सुन तव्हां माशाल्लाह सीनियर आहियो, ऐं सीनियर 45 साल थी विया आहिनि असांखे। ऐं जेका आउं चवंदुसि हा त तव्हांखे चवंदो, ऐं जेकॾहिं चवंदुसि न त तव्हांखे ख़बर। इहो तव्हांजी वॾो माणाए पए जो तव्हां इहो इक़रार कयो था। इहो त ओके। तव्हां हिकिड़ो ॿियो जेको एलिगेशन आहे असांजी जेका पंहिंजी जेका आर्टिस्टनि जी जेका ऐप गूगल जी आहे जेका, उन में तव्हां ते हिकिड़ो वॾो ख़तरनाक इल्ज़ाम आहे त तव्हां जॾहिं जंहिं छोकिरे खे चाहींदा हुयो उनखे हासिलु करण जे लाइ तव्हां पंहिंजो पूरो तन मन धन इस्तेमालु कंदा हुयो, चाहे उनजो तव्हांखे ख़्यालु हुजे न हुजे, ऐं तव्हां कंहिं बि तरीक़े सां उनखे हासिलु कंदा हुयो, हा या न? न इहो न, ईअं न।
मूं पंहिंजो लुटायो न पाण खे, उन्हनि लुटायो तव्हां ते? ओके उन्हनि न लुटायो, मूंखे इहा न हूंदी हुई ओके त हू ते लुटाइनि या आऊं उन्हनि ते लुटायां। ओके इहो या अच्छा, तव्हां ते हिकिड़ो ॿियो एलिगेशन आहे बिलख़ुसूस तव्हांजे हिदायतकारनि जो, जिन जिन वटि तव्हां कमु कयो, उन्हनि तव्हांखे मौज़ सिर्फ़ु इन जे लाइ पंहिंजे ड्रामनि में बुक कयो त इसरा ख़ान लगारी ज़मीदार माण्हू आहे, नवाब माण्हू आहे, ऐं जेकॾहिं हिनखे असां पंहिंजे ड्रामे में खणंदासीं त असांखे पैसनि ॾियण जी बि ज़रूरत न पवंदी ऐं उहो असांखां डिमांड बि कोन कंदो, ऐं अक्सर वो बेशतर तव्हांखे इन्हीअ बिहाफ ते खणंदा रहिया, हा या न? न न ओके। जॾहिं पाकिस्तान टेलीविज़न जो दौरु हलियो वियो, दौर सां मुरादी आहे त ॿिया चैनल्स अची विया, पोइ घणे भाङे आर्टिस्टनि वरी उन्हनि चैनल्स जो रुख कयो, तव्हां बि कयो। उते कुझु डायरेक्टर्स अहिड़ा हुया जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इसरा ख़ान लगारी खे इन जे करे बुक कंदा हुआ त इसरा लगारी वटि उहो सभु शयूं हूंदियूं, गाॾी बि हूंदी हुई, सोर्सिस बि हूंदा हुआ, हर शइ हूंदी हुई। इवन जॾहिं सेट ते इसरा ख़ान लगारी मौजूदु हूंदो हो त उन्हनि जॾहिं लंच टाइम थींदो हो त लंच टाइम में पंहिंजे पैसनि सां घुराईंदो हुयो डायरेक्टर खे ख़ुशि करण जे लाइ, न हा या न? न ईअं न आहे? न ओके दैट्स गुड। ऐं जेका तव्हां सां गॾु बि कमु करे चुको आहियां, न मां त तव्हांखे एज़ ए डायरेक्टर तव्हां मुंहिंजा मां त तव्हांखां पुछी ऐं तव्हां उहो जेको मेन्यू तव्हां जेको ॾींदा उहो आर्टिस्ट मां बिल्कुलु बिल्कुलु। ओके ठीकु आहे। अच्छा मूंखे ज़ाती तौर ते कंहिं छोकिरीअ कंहिं 25-30 साल अॻु जी ॻाल्हि आहे, इहो असांजी ऐप जो इल्ज़ाम न आहे, अच्छा जेका असांजे आर्टिस्टनि जी अच्छा। जेको गूगल ठही आहे इहो उनजो न आहे, इहो मुंहिंजो पंहिंजो आहे, छो त इहो मूंखे ई उन छोकिरी चयो, उनजो तालुक बि हैदराबाद सां आहे। जॾहिं मुंहिंजी हुन सां दोस्ती थी त मूंखे हुन चयो त मां तोसां दोस्ती त रखां थी, पर मां इन खां अॻु में जंहिं एक्टर जी दोस्त आहियां उहो कतई बर्दाश्त न कंदो, उहो तोखे किथे मारे न छॾे। मुंहिंजो छो, तूं बि एक्ट्रेस आहीं, मां बि एक्टर आहियां, ऐं हू जेको तुंहिंजो दोस्त आहे उहो बि एक्टर ई आहे, कि तुंहिंजो नालो ॿुधंदे तूं पाण ई चवंदे त मां साईं खां परे थियां, ऐं उन मूंखे तव्हांजो नालो ॿुधायो, हीअं हुयो या न? तॾहिं आउं पाण साइड थी चुको हुउमि, साइड न हुजां त विच में कोन अची सघी। माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा इहा हक़ीक़त आहे। इहा ॿी खोड़ सारी शयूं आहिनि जेके मां ऑन एयर नथो ॿुधाए सघां तव्हां जूं, छो त पोइ वरी उहो जेको मक़सदु एतिरो था हाणे भई एतिरो सही आहे, वधीक ॿुधाईंदुमि त पोइ उहो जेको असां जो जेको इमेज आहे तव्हांजे नज़र में उहो हर भरू डिस्टर्ब थींदो, त असां थोरो मक़सदु हे ॾिसो न, हे ज़िंदगी जो हिसो आहिनि। ही अहिड़ो को आर्टिस्ट न आहे दुनिया में जंहिंजी ज़िंदगी में इहे आसा या इहे शयूं नथियूं हुजनि। असां बि इंसान आहियूं, तव्हां बि इंसान आहियो। अच्छा, असांजे गूगल में तव्हां ते हिकिड़ो ॿियो इल्ज़ाम आहे त इसरा ख़ान लगारी जिते बि वेंदो हो तो जहाँ बि गए दास्तान छोड़ आए, ईअं आहे? इहे बि कोन आहे, एतिरो बि आउं हल्को या दिलि फेंक न आहियां। अच्छा, जो हर अञा ताईं बि त हर हंधि पंहिंजो दास्तान मतिलबु तव्हां हर अटारी त न वेंदा? न न न न न न न मख़सूस अटारी हूंदी मख़सूस जंहिंमें गुल बुल बि लॻल हुजनि? मक़सदु अॻियां बि का शइ ॾिसिजे न। अच्छा, अॻियां बि ईअं त हाणे मतिलबु तव्हां अहिड़ी सुठी ट्रेन में वेंदा हो जेका हेॾे घणो आवाज़ बि न करे, घणा झाका बि न ॾे, हा न, स्मूथ हलंदी रहे। पोपट गुल गुल ते ई वेंदो, अच्छा, कंडे ते न वेंदो आहे। ओके। तव्हां ते जेको इल्ज़ाम आहे तव्हां मासूम ज़िंदगियूं बज़ाहिर तव्हां उन्हनि खे आबाद करण जी कोशिशि कयूं, पर उन्हनि जी ज़िंदगी बर्बाद बि थी वियो, आया न? सभिनी जो आबाद आहिनि, सभिनी जी आबाद कयूं, ऐं मूंखां उन्हनि इजाज़त वरिती पंहिंजूं ज़िंदगियूं आबाद कयूं, ओके। पाण इजाज़त ॾिए। तव्हांजी वॾी महिरबानी इसरा ख़ान लगारी साहिबु, तव्हां एॾियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं कयूं ऐं क्लियर ॻाल्हियूं कयूं, ऐं इहो हिकिड़ो तमामु वॾो एज़ाज़ आहे असांजे लाइ त हिकिड़ो अहिड़ो दोस्त जेको यानी वॾी दिलि जो हुजे, कुशादा दिलि जो हुजे, ऐं पंहिंजा ऐब बि ॿुधाए ऐं पंहिंजियूं उहे जेके कमज़ोरियूं आहिनि उहे बि ॿुधाए, इहो इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। इंसान आहियूं, ज़ाहिर आहे इंसान ख़ता जो घर आहे, ठीकु आहे। ओके, मूं अॼु ताईं जेका पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे मूंखे उन ते को पछताव कोन्हे। ओके, मूं कंहिंजी दिलि न आहे ॾुखाई, मूं कंहिंसां धोखो न आहे कयो, कंहिंसां दगाबाज़ी न आहे कई,
ऐं अॼु पंहिंजी ज़िंदगी तमामु बहितरीनु नमूने सां गुज़ारे रहियो आहियां। अलाह जो शुक्र आहे। माशाअल्लाह। ऐं असांजे प्रोग्राम ख़ासि तौर ते हवा खां पोइ मुंहिंजी ज़िंदगी में वॾी चेंज आई। वॾी चेंज अची। वॾी चेंज। ओके, असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि तक़रीबन पूरो थियो आहे, लेकिन वञण खां अॻु में मां तव्हां खां हिकिड़ो मैसेज वठंदुसि पंहिंजे व्यूअर्स जे लाइ। असांजी कैमरा में पंहिंजे असांजे व्यूअर्स जे लाइ छा चवंदव तव्हां? अस्सलामु अलैकुम। मैसेज इहो ई आहे त हीअ दुनिया तमामु ॾुखी दुनिया आहे ऐं हिन दुनिया में असीं आया आहियूं त उनजो को मक़सदु हुअणु घुरिजे। अलाह साईं असांखे पैदा कयो, ज़िंदगी ॾिनी आहे, हर ख़ुशी ॾिनी आहे, हर नेमत ॾिनी आहे। त असां हिकिड़ो शेर आहे त तेरे माथे पे अगर सजदों के निशान हैं तो क्या हुआ। माशाअल्लाह। तेरे माथे पे अगर सजदों के निशान हैं तो क्या हुआ, कोई ऐसा सजदा भी कर जो ज़मीन पे निशान छोड़ जाए। वाह, सुभान अल्लाह, ज़बरदस्त आहे, वॾी महिरबानी। इसरा खान लगारी साहब, मां थोराए थो आहियां, तव्हां हैदराबाद खां हेसि ताईं कराची आया आहियो। तव्हां यादि कयो, तव्हांजी मोहबत सिंध टेलीविजन हमेशह तव्हांजी बिल्कुलु तव्हांजे लाइ उन दरवाज़ा खुलियल आहिनि। बिल्कुलु सिंध टीवी मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे। इंशाअल्लाह असां वरी कंहिं ॿिए रंग में, ॿिए रूप में अञा का शइ रहिजी वई हुजे त वरी पोइ नेक्स्ट टाइम पंहिंजो गूगल फ़िलहाल त तव्हांजो गूगल जेको आहे उन गूगल में घणियूं ॻाल्हियूं तव्हांजी पयूं आहिनि, उहे हाली पई हुजनि, वरी ॿिए अंदाज़ इंशाअल्लाह आयाती रही त इंशाअल्लाह आउं हाज़िर आहियां। तव्हांजी वॾी महिरबानी। दोस्तो, तव्हां ॾिठो इसरा खान लगारी साहब वाक़ई हिकिड़ी लाजवाब शख़्सियत आहे ऐं तव्हां जेतिरी देरि हिन सां वेहंदव तव्हांखे मज़ो ईंदो। सो ईअं न थिए तव्हां इसरा लगारी जेके पंहिंजियूं फैन फॉलोइंग्स जेके कंहिं ज़माने में जेके छॾे चुको आहे, वरी उहो ॾिसनि ऐं वरी पोइ उहे अचे कड़की पवनि कतई न कजो, हाणे मिज़ाज चेंज थी वियो आहे। सो तव्हांजी वॾी महिरबानी, लख कुर्ब। पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो त अॼोको हीउ प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं असांजो हीउ शतरंज प्रोग्राम तव्हां कॾहिं बि ॾिसणु न विसारिजो। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।